नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त की कराची में ख़बर ईंदा हलूं त अदाकार ऐं कॉमेडियन उमर शरीफ जे पुट जवाद उमर वालिद जी तबियत में बेहतरी के हवाले से वाधाइनि खे आगाह कयो वियो। उमर शरीफ जे पुट जवाद उमर खांगी टीवी चैनल से ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टरनि पी उमर शरीफ जी तबियत के संभाले वरितो है। वालिद के CCU का प्राइवेट वार्ड में मुंतकिल कयो वियो है। जवाद उमर जो चवणु हो त एयर एम्बुलेंस अचण में वधीक 1 खां 2 ॾींहं लगी सघनि था। एयर एम्बुलेंस जे अचण खां पोइ वालिद इलाज लाइ अमेरिका रवानो थी वेंदो। ॿिए पासे उमर शरीफ के इलाज लाइ अमेरिका खणी वेंदड़ एम्बुलेंस कंपनी तरफां भी एक ईमेल मौसूल थी है। ईमेल मौजूद उमर शरीफ के फैमिली जो को भी फर्द एयर एम्बुलेंस में सफर न करे सघंदो, जॾहिं त एयर एम्बुलेंस के वाशिंगटन ताईं पहुचण लाइ 2 हंधनि ते स्टॉप करणो पवंदो। कैंपेन जी ईमेल में चयो वियो आहे त मरीज़ सां गॾु सफर कंदड़नि लाइ यूरोप ऐं कैनेडा जा वीज़ा हुजण घुर्जनि। उमर शरीफ जा घर भाती कमर्शियल उड़ान ज़रिए अमेरिका वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।